हेलो, मलाए खुशियों सरदार शाह जमान, मलाए खुशियों छो जो तुझे मातम करण जा ॾींहं अची विया आहिनि। तो बाबा ते न पर पंहिंजो पाण ते हमलो करायो आहे। तूं बाबा खे माराए चुको आहीं। हाणे मुंहिंजो तोॾां खून जो पलांद आहे। त पोइ वठी ॾेखार न पलांद। मुड़स माण्हू आहीं न, वठ न पलांद। ॻाल्हि ॿुध, असांजे ॻोठ ॾांहुं मुंहुं करे हिकिड़ो फायर करे त ॾेखारजांइ। चूंडा पटे कबरी न बणाए छॾियां। मुंहिंजो नालो बि शाह ज़मान न आहे। खुदल बकरी। अॼु खां पोइ मुंहिंजी दुश्मनी हाशिम जहिड़े मामूली माण्हूअ सां न, पर तोसां आहे सरदार शाह ज़मान। तोसां। तोखे त ख़बर आहे न त छोकिरियूं अगवा करण में मां मुड़स माण्हू आहियां। ऐं जंहिं ॾींहुं ख़ामोश वर्तमान चुचड़ी लॻी वई छा सरदार शाह ज़मान। एॾियूं ताहूं ऐं रंभूं न कर। तो मुंहिंजे पीउ जे ॼंघुनि ते हमलो कयो आहे न, मां सिधो तुंहिंजे सीने ते हमलो कंदुसि। तुंहिंजे हाव में हथ विझंदुसि त पोइ तोखे ख़बर पवंदी त दर्द छा। बंदि कर फोन। सरदार साईं, अवां जे शान में कंहिं गुस्ताखी कई? नालो ॿुधायो उन बदनसीब जो। मां हाणे जो हाणे उन जो नालो ऐं निशान मिटाए थो अचां। दिलावर, असांजो दुश्मन पधरो आहे। सभिनी खे ख़बर हूंदी। बदतमीज़ केरु थी सघे थो? बहादुर खां सवाइ केरु बदतमीज़ी करे सघे थो? इहो बहादुर हो। सरदार साईं, को इजाज़त ॾियो त हिन जूं टंगूं भञी पिण सां गॾु अस्पताल में विहारे अचांसि। फिलहाल छॾेसि, थोरी ढर ॾेसि। हली पियो बक बक करे। दिलावर, पाण हलूं था गॾु? हाशिम बा, हले हल त हलूं। बाबल साईं, पोइ असांखे इजाज़त। वरी काल हाशिम दरिया खान सां विड़ियो आहे। धक रहमानी, धक शैतानी। को उड़ियो थुड़ियो धक न वञी हाशिम खे लॻे त पोइ असांजो छा थींदो? पंहिंजे लाइ नथो सोचे त घटि मां घटि असलम लाइ त सोचे न। अॼु अचे हाशिम त ठके ठोके थी ॻाल्हायांसि। भले साईं, चाचे वटि इज़त बि अथई वॾी, जो तुंहिंजो चवण ऐं बंदूक खणी बाहि में उछलाए ऐं गोॾो गोॾे सां ॾेई अची तोसां वेहंदो ऐं चवंदो त अॼु खां पोइ झेड़ा ख़तम। घर में कीअं वेहंदो? घर में वेहण ॾियोसि त वेहे। रोज़ को न को ममण मचाए वेठियूं आहियो। हिकु त हाशिम बा आहे खान, वरी मथां गॾियो अथसि इहो रोल दिलावर। पाण खे त न अथसि घर, न अथसि खाट, वथे थो ॿियनि जा ठाठा फिटाईंदो। चाची ख़बरदार, दिलावर जो नालो न वठ। असांखे त सॼी उमिरि तो घटि वधि ॻाल्हायो आहे, हाणे वरी दिलावर जे पोयां पई आहीं। तोखे छो थी बाहि लॻे? दिलावर को तुंहिंजो सोट मासात आहे जो तूं आपे मां निकिरंदी थी वञी। हू असांजो मोहसिन आहे। हर ॾुखे वक़्त में असांजो साथ निभायो अथसि, मददगार आहे असांजो। छा लाइ थो असांजी मदद करे? छा ॾिठो अथसि असां में? इहो वञी तूं चाची हाशिम खां पुछ। दिलावर खे चाची हाशिम विहारियो आहे, मूं दिलावर खे कोन विहारियो आहे। वेठो त तुंहिंजे लाइ आहे। दिलावर जो नालो थी वठां त तोखे बाहि छो थी लॻे? राज वारा सचा आहिनि। अच्छो मुंहुं त तुंहिंजो बि आहे। अॼु अचे हाशिम त तुंहिंजो बि को बिलो थी कयां। हिकिड़े महीने में तव्हांखे त पेरे उघाड़े न कढा न, तो मुंहिंजो नालो बि ज़रीना न आहे। माई, तूं त करी थी झेड़ो झेड़ो।
कॾहिं आलिया ते इल्ज़ाम ॾियणी त कॾहिं ससीअ ते। तो मां रहियल हुयसि, हाणे मूं ते बि वरी आई। आलिया ते मूं कहिड़ो इल्ज़ाम आयो आहे? उहो त बसरा ममण मचायो आहे, सा पंहिंजी सज़ा लोड़े थी। कूड़ तो ॻाल्हायो, सज़ा लोड़े पई बसरा। जेकॾहिं मां फ़ैसिलो कयां हा न त तुंहिंजो बि हथ बंदि करायां हा। मूंखे त थोरो शक पियो, सा ॻाल्हि कयमि, ॻाल्हि मां ॻाल्हुड़ो त बसरा कयो हुयो, मुंहिंजो त ॾोह न आहे न। बसरा खे मूं चयो छा त वञी राज में होको ॾे, ज़रीना करे त करे छा? ज़रीना रुगो असांखे जीअण ॾे त ज़रीना जी महिरबानी थींदी। तभी ॿई हिते वेठा आहियूं। रईस दरिया ख़ान वटि केरु आहे? मासी, तूं बाबा साईं जो फिक्री, बाबा साईं नौकरनि जी फौज वेठी आहे। नौकर छा कंदा? बहादुर, अहिड़े वक़्त में इंसान खे पंहिंजनि जो साथ ॾिजे, नौकरनि जो न। शमू उथी मूंखे वठी हल अस्पताल, मां पाण थी हलां अस्पताल। दादी, तूं अस्पताल नथी वञी सघीं। रईस दरिया ख़ान सख़्तीअ सां मना कई आहे त औरतूं अस्पताल में न अचनि। चई छा थो? मां रुगो औरत न आहियां, रईस दरिया ख़ान जी ज़ाल बि आहियां। रोज़ अलाए केतिरा माण्हू था अचनि रईस दरिया ख़ान खां तबियत पुछण। तूं एतिरनि मर्दनि में कीअं वेंदीअ? शमू, रुगो मां हिकु झलक ॾिसां दरिया ख़ान जी, परे खां ॾिसंदीसांसि न त मुंहिंजी दिलि खे सुकून मिली वेंदो। तूं तसली रख मासी, मां ठकरे घर में वेही रह। बाबा साईं ठीकु आहे, सुभाणे घर पहुची वेंदो। सुभाणे छो? अॼु छो नथा वठी अचोसि? जेकॾहिं दरिया ख़ान ठीकु आहे त पोइ अॼु ई वठी अचोसि न। ठीकु आहे मतलब ज़िंदा आहे, मरण खां बची वियो आहे। बाक़ी गोलियूं लॻियूं अथसि, पोइ कंडो कोन लॻो अथसि जो मासी मुरादा खां कढाए त वठी अचोसि। अदी तूं फिक्र न कर, रईस खे गोलियूं लॻण जे करे घणो रतु ज़ाया थी वियो। अॼु राति जी आख़िरी बोतल लॻंदसि, उन खां पोइ ठीकु थी वेंदो। जॾहिं घर अचे त पोइ यको वेठी ॾिसजांइसि। लचो, मूंखे तसली नथी अचे। लॻे थो तव्हीं ॿई कुझु लिकाए रहिया आहियो। मूंखे सही ॿुधायो। मूंखे त लॻे थो रईस दरिया ख़ान ठीकु न आहे। ठीकु न आहे त तूं हली ठीकु कंदीअसि छा? ॾाकटियाणी आहीं छा? असांखे पहिरें ई अॻ में पंहिंजियूं परेशानियूं आहिनि, मथां वरी तूं ई मथो खाई वई आहीं। हेलो जी डॉक्टर साहब, मां हींअर रही रहिया था। ओके, उत शमू पाण बाबा साईं खे होश अची वियो आहे। दरिया ख़ान की होश अची वियो आहे? गुलाबी, I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. दी चओ कि किने माण्हू ॾिसी वतो त अजायो ख्वार थी वेंदासीं। कीअं चवां, हिम्मत ई नथी थिए। अॻे ई मां हाशिम जो ॾोही आहियां, पर न जेकॾहिं तूं मूंखे साथ ॾिनो त मां उनखे बि मञाए वठंदुसि। जमाल, तूं चवण छा थो चाहीं? मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ससी, मां तोसां शादी थो करणु चाहियां। जमाल, मुंहिंजी मंज़िल त तूं ई आहीं।
कीअं दबायो? हाणे सूर कुछ घटि थियो आहे या न? हाँ पुट, ठीक आया, बस कमजोरी ॾाढी आ। शुक्र आहे जो अव्हां खे होश अची वियो। शमशाद बेगम किथे आ? उनखे छो न वठी आया आहियो? बाबा साईं, मासियां लाइ तमामु घणी परेशान हुई, उनखे हेॾां वठी कोन आयासीं, इन करे जो हू तव्हांखे हिन हालत में ॾिसी कोन सघिया। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां हींअर ई वञी अदीअ खे वठी अचां। न शमो, अॼु देरि थी वई आहे, ॿियो त दुश्मन ते को बि भरोसो न आहे, कंहिं वक़्तु बि हमलो करे सघनि था। अदी तूं कैसा आई आहीं? दरिया खान ठीक त ही न? कारून नाग खाइनी हाशिम खे मुंहिंजे कूंदर खे धक हणी वियो। सरदार साईं, हिकिड़ो अर्ज़ कयां? चओ, छा थो चवणु चाहे? सरदार साईं, ये हाशिम वारा आखिर केसि ताईं वठंदा रहंदा? खुदा बख्श, हाशिम वीचारो छा करे? बहादुर हर फेरे अगराई करे हुन सां विड़ी थो वञे। हाशिम गैरतमंद आ, माठ करे त कोन वेहंदो न। सरदार साईं, सॼो जहिड़ो ससुईअ तां थियो आहे, जेकॾहिं ससुई जी शादी थी वञे त जहिड़ा ई ख़तम थी वेंदा। खुदा बख्श, हाणे ये झेड़ा ससुई जी शादी सां ख़तम न थींदा, छो त दरिया खान जे अंदर में शैतान वेठल आ, पूरा कास आ, रत जो प्यासो आ। जेसि ताईं दरिया खान जीअरो आ न, तेसि ताईं ये झेड़ा ख़तम न थींदा। अच्छा, खुदा बख्श, तो कुछ चवण पे चाहियो? बाबल साईं, मूं चवण ते चाहियो त ससुईअ जी शादी। खुदा बख्श, हाणे ससुई सां शादी केरु कंदो? सरदार साईं, मां ससुईअ जो संग पले खां वठण थो चाहियां, पंहिंजे पुट जमाल जे लाइ। जमाल लाइ? जमाल त इल्ज़ाम हयो हाशिम ते। हाशिम अरडो आ, ससुई जो संग कॾहिं बि जमाल खे कोन ॾींदो। सरदार बाबा, तव्हां सां इनकार न कंदो। खुदा बख्श, मूं इन्हनि झेड़नि खे टारण जे लाइ, इंसान ज़ात जूं हयातियूं बचाइण जे लाइ ससुईअ जो संग बहादुर खे ॾियण लाइ चयो हो। पोइ हाशिम छा कयो? बहादुर खे गोली हणी छॾी। जेकॾहिं मुंहिंजो चवण वठे हा न, अॼु हालतूं ई ॿियूं हुजनि हा। सरदार साईं, उहो बहादुर हो ऐं ही जमाल आ, ॿिन्ही में फ़र्क़ु आ बाबा। खुदा बख्श, हाणे तूं हीअं कर, भले खां संग घुरी ॾिस, मां बि तुंहिंजी मदद कंदुसि। महिरबानी सरदार साईं, हाणे तव्हां चांहि पियो, ठरी न वञे। ही मूं छा कयो? अजायो ज़रीना जी तरफ़दारी करे आलिया ते इल्ज़ाम हई। हाणे त मूंसां को कोन थो ॻाल्हाए। 70 आज घुमण वारी, घर में वेही वेही बेज़ार थी पई आहियां। छा कयां, केॾां वञां? मूंखे त को बि घर में अचण ई कोन थो ॾे। छा करणु घुरिजे? भली खां वञी माफ़ी वठां। घर में वेठसि न त बीमार थी पवंदसि। पंहिंजे दम ते करणो थो नथो थिए पियो। त पोइ ॾाढो सुठो, घटि में घटि मुंहिंजी त तूं मां जान छुटंदी। वाह, पुरुष उहो
जो ॾुखे वक़्त ते कम अचे। तूं कहिड़े क़िस्म जो मुड़ुस आहे जो अहिड़े टाइम में मूंखां मुंहुं फेरियूं वेठो आहे? लोड़ पई पंहिंजी सज़ा कंहिं चई त ॿियनि जे लाइ खॾूं खोट। बेगाला सो मूंखे ज़रीना चयो त हिनखे ख्वार करे सालियासीं न त मूंखे कहिड़ी पई ही त मां पढ़ाई न्याणीअ खे ख्वार ख़राब कयां। बेगा मूंखे इहा बि त ख़बर न हुई न त हुनखे ख्वार करण सां मां पाण ख्वार थी वेंदसि। त पोइ केॾां थी वञी? बेगा मां सोचियो आहे त वञा अचे भले को वञी माफ़ी वठां पोइ ओॾे थी वञा पई। पोइ मन सरकार साईं जी राज़ी थिए मुंहिंजो हथ खोले। जेकॾहिं सची दिलि सां तोबा करी त पोइ मां बि तोसां गॾु हलां। बेगा हे ॾिस मुंहिंजी तोबा मुंहिंजी ज़ारी मां वरी कंहिंजे लाइ आईंदा बुरो न सोचींदसि। त पोइ ठीकु आहे हाणे मूंखे तूं दूध पती चांहि पीआर पोइ गची था पले वारनि ॾे हलूं। ओड़ चाहियूं मुंहिंजे सोणे मुड़ुस जे लाइ। बेगा तूं वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे था सो बि दूध पती ॾिसी चांहि वेही त बसरा खे कीअं थी चांहि काढणो अचे। त पोइ बेगा तूं मूंसां गॾिजी हलंदे न हल जाए पोइ अधे पले ॾे मां चांहि ठाहे ॾींदा। हाणे त मां सुहिणो मुड़ुस आहियां मोचरे में केॾी थोप आहे। हाणे त मां वारी पत्ता कचो पपो में विकिरी वियो आहे। खुदा बख़्शे अॼु कीअं सरदार साईं जे बंगले खां ॿाहिरि निकितो? बस अदा पलिया दुनियादारी जा ॿिया बि त कमकार आहिनि न। भला ॾे ख़बर मूं वटि कम सां आयो? कम त आहे यार पलिया पर दिलि नथो झले सघां। बचपन जो संगती आहीं सोचां थो जेकॾहिं कम न कंदे न त ॾुख थी पवंदो। कमु करण जहिड़ो हूंदो त छो न कंदुसि? तूं कमु ॿुधाए पोइ जहिड़ो हाल आहे हाज़िर आहियूं। बाबा अबनि ॾाॾनि खां हिन ॻोठ में प्यारो ऐं पाण में मिट बि आहे ऐं अबनि ॾाॾनि खां हिक ॿिए खे सुञाणूं था। यार ख़ुदा बख़्शे कहिड़ा खणी किसा खोलिया अथई? सिधी ॻाल्हि कर। पलिया तूं ॼाणी थो अदा जमाल मुंहिंजो पुटु आहे पंहिंजो घर बि अथमि ऐं हाणे त जमाल हार पोप करे पियो। इहा त सुठी ॻाल्हि आहे। इंसान जो हॾु कम ते हिरियल हूंदो त उन जा उज़वा सुर न कंदा। अदा पलिया यार सोचियां पियो त हाणे जमाल जी शादी कराए छॾियां। इहा त सुठी ॻाल्हि आहे बाबा मथे तां ॿार लाहे छॾ। इन ई करे तो वटि आयो आहियां अदा जेकॾहिं तूं न संग ॾी त तुंहिंजो थोरो थींदो। अदा मूंखे धीउ जो औलाद न आहे जेकॾहिं हुजे हा न त तोखे बदिले में संग ॾियां। ख़ुदा बख़्शे यार तो त मुंझाए छॾियो। ख़ैर सलाह मशवरो कयां पोइ तोखे वरंदी। हा हा भले सोचे सम्झी पोइ ॿुधाइजां। मां हाणे हलां थो वधीक अदा पार थो हुजे। चङो। चाचा साईं जी जाइ संभालण लाइ मूंखे चाचा साईं जहिड़ो थियणो पवंदो। जेतोणीकि चाचा साईं जहिड़ो थियणु मुंहिंजी फितरत जे खिलाफ आहे पर पग ॿधण लाइ कुझु क़ुर्बानियूं त ॾियणियूं ई पवंदियूं। शामिर मूंखे अहिड़ा कम करणा पवंदा जेके चाचा साईं खे पसंदि अचनि। नौकरनि सां मोहबत करणी पवंदी ऐं शराब खां नफ़रत। इहो सभु मूंखां कीअं थींदो? रेस छा पिया सोचो? बेगा सोचां पियो त चाचा साईं जी फर्ज़ंदीअ में अचण जे लाइ मूंखे अहिड़ा कम करणा पवंदा जेके
चाचा साईं खे पसंद अचनि। आमिर खान, सरदार साईं खे शराब खां नफ़रत आहे, छा तूं शराब छॾे सघंदे? हाँ बेगा, सरदारी जी भगत आई या आहे चाचा साईं जी धीअ सां शादी करण ताईं मां शराब खे हथी ॻाल्हाईंदसि। छा तूं नौकरनि खे सीने सां लाहे सघंदे? दिल ते पत्थर रखी ईअं बि कंदसि। पोइ त तूं सही माण्हू आहीं। मां बि वञी तो सरदार साईं खे ॿुधायां त रेसु शामिर खान सफ़ा मटिजी वियो आहे, असली माण्हूअ मां मलाइक थी वियो आहे। हाँ बेगा, सुभाणे सवेर चाचा साईं जे पेरनि ते वञी किरंदसि ऐं उनखे हथ ॿधी रेस रेस करे ऐं सरदार सरदार करे ऐं चाचा साईं जी मदद कंदसि। पोइ हथड़ा ॿधी चाचा साईं खां माफ़ी वठंदसि। पोइ बि तोखे सरदार साईं माफ़ न कयो त पोइ हिक डाल में 7 कारतूस विझी चाचा साईं जा फिफड़ ख़तम कंदसि। भले, पोइ त तो सरदार जी पग ॿधी राज ॾिसंदा। रेस, तूं इते वेठो पीओ ऐं जीओ, सरदार जो छोप छॾे ॾे। बेगा, या पंहिंजी अचाए बकवास बंदि कर, त इहो मथे त पटको लायो धूड़ कंदसि। डरे तो सदा मां ई थींदसि शामिर खान थींदो।